उन त मूंखे आवाज़ ॾिनो पर सतगुरु मूंखे आवाज़ ॿुधण न आयो उनजो। मुंहिंजो मन पोइ बि चए पियो कि इहो घोड़ो काहे वञा, इन घोड़े जी वॾी मूंखे रक़म मिलंदी। असांखे जीअं जवाब मिलंदा आहिनि पोइ असीं बि उहे जवाब ॿुधी करे अणॿुधा करे छॾींदा आहियूं। पोइ चवंदा आहियूं परमात्मा गुरु किथे थो ॻाल्हाए, गुरु त ॻाल्हाईंदो ई न आहे। पर सतगुरु असांजो हर कंहिं सां ॻाल्हाए बि थो, हर कंहिं सां गॾु बि आहे। पर कमज़ोरी हिकिड़ी आहे असांजी कि असीं पंहिंजे गुरुअ खे यादि नथा कयूं कि गुर मेरे संग सदा है नाले, सिमर सिमर तिस सदा संभाले। सतगुरु फरमान कनि था तूं बसि यादि कर। पोइ सतगुरु चवण लॻा जेकॾहिं घोड़ो तोखे काइणो हुयो त काहे करे अॻिते हलियो वञे हा न, बी छो रहे। चई सतगुरु छा कयां, जीअं घोड़े ते चढ़ां पियो अंधो पियो थी वञा, मूंखे रस्तो ई नज़र न पियो अचे कर। पोइ मां बीहां पियो त मुंहिंजियूं अखियूं अची पियूं वञनि। जीअं मां वरी घोड़े हलाइण जी कोशिशि कयां पियो, वरी मां अंधो पियो थी वञा। पोइ आख़िर मजबूर थी करे मूंखे उते बीहणो पियो। गुरु तेग बहादुर महाराज उनखे बख़्शे करे माफ़ीअ जो दान बख़्शो। पर जंहिंमहिल सॼी संग जे विच में माफ़ी ॾिनी न त चोर पाण शर्मसार थियो ॾाढो कि मां एतिरी सतगुरनि जी चोरी कई, पर पोइ बि सतगुरनि मूंखे माफ़ी ॾेई करे मूं ते एतिरी महिरबानी कई आहे। पर जनम साखी में लिखियलु आहे उन चोर पंहिंजे पाण खे पाण फांसी ॾेई छॾी कि सतगुरु मां तव्हांजी चोरी कई आहे, मां किथे बख़्शंदुमि। आम घरनि मां चोरी कंदा आहियूं त कानून बि आहे, पुलिस बि आहे, ऐं जेको हिते सेवा करे हितां चोरी करे हलियो वञे उनजो कानून किथे ठहंदो, उहो कहिड़ी अदालत में ईंदो। त चोर चवणु लॻो सतगुरु ॿाहिरियूं चोरी कंदो हुयुमि त मूंखे ख़बर हुई, मां वरी बि मुंहुं ॾेई वठंदुमि। पर तव्हीं पाण अवतार हो, तव्हीं पाण हिकिड़ा ख़ुदा जा प्यारा हो, मां तव्हांजी चोरी कई आहे, हाणे मां पाण खे किथे बख़्शाईंदुमि। पंहिंजे पाण खे पाण फांसी ॾेई छॾी। सेवा हर कोई कंदो आहे, पर गुरु तेग बहादुर महाराजनि जो जीवन पढ़ण जो जीअं असांखे हाणे मौक़ो मिले थो त एॾियूं हैरान करण वारियूं ॻाल्हियूं लिखियलु आहिनि त गुरु तेग बहादुर महाराजनि सां गॾु हिकिड़ो सेवादारी गॾु आहे जंहिंजो नालो आहे भाई मीहो। इहा कथा थोरी ध्यान सां ॿुधो, ऐं जंहिंजो हाव कचो आहे न माताउनि जो उहो बि थोरो सही तरह ॿुधो। भाई मीहो गुरु तेग बहादुर महाराजनि जे दर ते पाणीअ जी सेवा कंदो हुयो, पाणीअ जी, पाणी भरे ईंदो हुयो। पर जेको दिलो हूंदो हुओसि न, दिलो पाणी जंहिंमें भरींदो हुयो त दिले खे मथे ते रखण जे लाइ हिकिड़ी सेनोड़ी जंहिंखे टायर चइबो आहे उहो पहिरियों मथे ते रखंदो हुयो, मथां दिलो रखी करे अॻिते पाणी भरे ईंदो हुयो। पर भाई मींहं कॾहिं बि गुरुद्वारे में पाणीअ जी कमी न ॾिनी। सॼो ॾींहुं पियो पाणी ढोंदो हुयो, सॼो ॾींहुं पाणी भरींदो हुयो। हाणे कपिड़े जो इहो टायर फीथो ठहियलु हुयो, सेनोड़ी सॼो ॾींहुं मथे ते पई हूंदी हुअसि। आली सेनोड़ीअ जे करे मथे में ज़ख़्म पैदा थी वियसि, ज़ख़्म थी वियसि, ऐं उन ज़ख़्म मां पाणी वहणु शुरू थी वियसि। पर सेनोड़ी न लाहींदो मथे तां, पयो पाणी भरींदो हुयो, पयो पाणी भरींदो हुयो। एतिरो त पाणी भरियईं, सेनोड़ी न लाथई जो उन सेनोड़ी जे अंदरि ज़ख़्मनि में वॾा वॾा जीत पइजी वियसि। पया ई मांस खाइनि, मांस खे रत खे पिया उहे जीत पीअनि। पोइ हिकिड़े ॾींहुं जीअं पाणीअ जो मट भरे करे दरबार आयो, जीअं मट हेठि रखे पियो त मथे तां सेनोड़ी बि जीअं किरी पियसि त उन सां गॾु कुझु जीत बि मथे तां हेठि किरी पियसि ज़मीन ते।
मींहं जो जीत ज़मीन ते किरयसि, रोअण लॻो। ऐं साॻाई जीत ज़मीन तां खणी करे वरी पंहिंजे मथे में वापसि विधई। वापसी जीअं मथे में विधई, चवण लॻो मां जो तव्हांखे इते सटियूं करे हलियो वञा, पोइ तव्हांजो रिज़्क़ किथां ईंदो? तव्हीं पलो ई मुंहिंजे मास ते था, जेकी मुंहिंजे मथे मां इहो रोग वहे थो, तव्हांजो खाधो बणिजी वियो आहे मुंहिंजो मास। वापसी खणी करे मथे में विधी। हाणे इहो ॾिठो माता नानकीअ, गुरु तेग बहादुर महाराज जी माता, ॾिठो कि भाई मींहं जे मथे में एतिरा ज़ख़्म थी विया आहिनि जो जीत पइजी विया अथसि, पर जीत जीअं हेठि था किरनि उन्हनि खे हेठि बि नथो किरे, वापसी खणी करे वरी पंहिंजे मथे में थो विझे। साम्हूं वारियूं माताऊं खिलनि थियूं, अलाए खिलण वारी ॻाल्हि लॻे थी हिननि खे। सभई जो सतनाम वाहेगुरु। पर जीअं जीत खणी करे मथे में विधई, माता नानकी चवण लॻसि कि तूं एतिरी सेवा कई आहे, परमात्मा जे दर ते परवान थी वई आहे। हाणे असीं सतगुरनि खे तुंहिंजे तरफ़ां वेनती कंदासीं कि सतगुरु तोखे निहाल कर। सतगुरु तुंहिंजे मथां अहिड़ी रहमत कंदा, ये सभु तुंहिंजा ज़ख़्म जेके आहिनि ख़तम थी वेंदा। अॼु माता नानकी गुरु तेग बहादुर महाराज जे कमरे में हली वई ऐं कमरे में वञी करे चवण लॻी कि बच्चा, हे जेको सेवादारी मींहुं आहे न, इहो रोज़ पाणी जी सेवा कंदो आहे, पर सतगुरु उनजे मथे में एतिरा ज़ख़्म थी विया आहिनि जो उन ज़ख़्मनि में जीत लॻी विया अथसि। सेवा करे चुको आहे जो इन जे अंदरि हिकु हिकु रग में सेवा भरिजी वई आहे, जो इनखे एतिरा वॾा ज़ख़्म थी विया आहिनि, ज़ख़्म इनखे तकलीफ़ नथा पुॼाइनि। सेवा करे करे इंजो हिर्दो एतिरो त नरम थी वियो आहे जो जेके जीत पइजी विया अथसि न, उहो जीतनि खे बि पंहिंजो मास रिज़्क़ ॾेई करे रोज़ ॾींदो थो वठे कि मुंहिंजे मां जेकॾहिं हिननि खे कढी करे उछलियां, मतां इहे बुख ते न मरी वञनि। माता चवण लॻसि पर ॾिसी करे असांखां बर्दाश्त नथो थिए। गुरु तेग बहादुर जी महाराज भाई मींहं खे पंहिंजे कमरे में घुराए करे पाण सां गॾु विहारे करे सिर्फ़ु हिकिड़ो हथु भाई मींहं जे मथे ते घुमायो। जीअं गुरु तेग बहादुर महाराज सिर्फ़ु हिकिड़ो हथु घुमायो न, भाई मींहों नओं सौ थी वियो, ॼण त ज़ख़्म ई न हुयसि। माता नानकी ॾिसी हैरान, भाई मींहों ॾिसी हैरान कि एतिरे समय खां मूंखे ज़ख़्म आहिनि मथे में, सिर्फ़ु सतगुरनि जे हिकिड़े हथ रखण सां ज़ख़्म ख़तम थी विया। पोइ सतगुरनि छा कयो, उनखे मंजी बख़्शी आहे। मंजी मतिलबु उन एरिया में उनखे चई छॾियो कि तूं इते वेही करे हाणे कथा कीर्तन कंदो कर ऐं संगत खे जोड़ींदो रहंदो कर। पोइ भाई मींहं खे सतगुरनि हिकु सरूपा ॾिनी, हिकिड़ो ढगो ॾिनो, हिकिड़ो गेड़ू झंडो ॾिनो ऐं हिकिड़ो नगारो ॾिनो कि इहे सभु पाण सां गॾु रख ऐं जिते कीर्तन कथा करे उते इहो नगारो वॼाए करे पोइ पंहिंजी कथा शुरू कंदो कर। सारे जपो सतनाम। इन कथा ॿुधाइण जो, इन कथा जेकी अचे थी, इन जो जेको मोरल लिखियलु आहे इहो ई आहे कि जॾहिं असीं दरबार में सेवा कंदा आहियूं नी, त सेवा करे 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 असांखे मन में ख़्यालु पैदा थींदो आहे कि एतिरा ॾींहं थिया आहिनि मां दरबार अचां थो, अलाए परमात्मा मूंखे ॾिसे बि थो, अलाए नथो ॾिसे। मां हिकु श्रद्धा रखी करे हिते सेवा करण आयो आहियां, पर मुंहिंजो कमु थींदो बि अलाए न थींदो। पर सतगुरु फरमान कनि था
सतगुरु चाहिनि था त सिर्फ़ु हिकिड़े हथ जी हिकिड़े निगाह जी देर आहे। पाण पढ़ंदा आहियूं न, श्री हर कृष्ण ध्याइए जिस ॾिठे सभु दुख जाए। असांजे केतिरनि जे घरनि में तस्वीरूं गुरु हर कृष्ण महाराज जूं लॻल आहिनि। पोइ छा गुरु हर कृष्ण महाराज जी तस्वीर ॾिसी करे असांजा दुख कॾहिं लथा आहिनि? सचाई करे ॿुधायो। गुरु नानक साहिब जी तस्वीरूं असांजे घरनि में लॻल आहिनि। पोइ छा तस्वीर खे ॾिसी करे असांजो दुख कॾहिं लथो आहे? कॾहिं बि न आहे लथो। पर जेको हाणे चए त उहो पंहिंजी मर्ज़ी आहे, चई सघे थो, न मञण वारो चई सघे थो। पर इन जो मतिलबु जेको अरदास लिखे थी, उनजो मतिलबु इहो आहे कि श्री हर कृष्ण ध्याइए जिस ॾिठे सभु दुख जाए। जंहिं ते नज़र पए थी न गुरु हर कृष्ण महाराज जी, उन जा दुख दूर था थी वञनि। पर नज़र किथे पवंदी? जेको इन्हनि जो आस्थान आहे, जिते पाण सभु अॼु आया आहियूं। कंहिं राजा जे दर ते वेंदा आहियूं त पोइ राजा जी नज़र पवंदी आहे न। पाण घर वेठा हुजूं ऐं चऊं राजा असांखे ॾिसंदो, राजा कॾहिं बि न ॾिसंदो। राजा उनखे ॾिसंदो जेको उन वटि ईंदो आहे। असीं सभु भिखारी आहियूं, असीं सभु घुरण वारा आहियूं। पोइ जेकॾहिं रहमत खपे थी त असांखे पंधु करिणो पवंदो। डॉक्टर ॾे बि पंधु कंदा आहियूं, पोइ असांजी बीमारी ख़तमु थींदी आहे। जेसिताईं असीं पंधु न कंदासीं तेसिताईं बीमारी ख़तमु न थींदी। जेसिताईं असीं पंधु न कंदासीं तेसिताईं असांजा कम बि सिधा न थींदा। ऐं जेसिताईं असीं पंधु न कंदासीं तेसिताईं सतगुरुनि जी निगाह बि असांजे मथां न पवंदी। गुरु भगत कबीर साहिब जन त हिकिड़े कुते जो मिसाल ॾेई चयो आहे कि परमात्मा मां कुते वांगुरु रोज़ तुंहिंजे दर जा चकर कटियां, मतां तुंहिंजी कॾहिं निगाह पइजी वञे। ऐं जंहिं महिल मां मरां न, तंहिं महिल बि तुंहिंजे दर जे ॿाहिरां मरां, गेट ते। छाजे करे गेट ते मरां? मतां अंदरां गुरु इहो पुछा करे वञे कि ॿाहिरि केरु मोह पियो आहे। सिर्फ़ु गुरु एतिरो पुछा करे न, इहो ॿाहिरि केरु मोह पियो आहे, चई मुंहिंजो जीवन सफल थी वेंदो। हाणे इन मां असीं पाण अंदाज़ो लॻाए सघूं था कि गुरुद्वारे पंधु करे अचण जी केतिरी महानता आहे। नितनेम त असीं घर बि करे सघूं था। बाबा बुढा साहिब नितनेम हिकिड़े ॾींहुं घर कयो। पोइ गुरु हरगोबिंद साहिब महाराज पुछा कई, बाबा बुढा साहिब न आया आहिनि? चई देर सां आया आहिनि। बाबा बुढा साहिब तव्हीं अॼु देर कई आहे? चई सतगुरु मां नितनेम घर करे छॾियो हुयो। चई नितनेम घर कयो हुई न, हे संगत जा दर्शन बाक़ी केरु कंदो? संगत जो दर्शन त तोखे न थियो न। ही संगत जो दर्शन, संगत में नितनेम, ही वॾी महानता आहे। ही पंधु करे जेको असीं अचूं था न, पंहिंजा अलाए केतिरा दुख पाण रस्ते में ई छॾे करे गुरुद्वारे अची पुॼंदा। सो अचो, अॼु ही 15 मिंट इन करे वधीक वधाइनि छो त गुरु तेग बहादुर महाराजनि जो अॼु जनम ॾियारो आहे, प्रकाश ॾियारो हुयो, तंहिंजे करे अॼु ही कुझु मिंट वधीक वधा हुया।